अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अहम थोड़ी दिलचस्प ख़बरुनि जे रिव्यू सां गॾु आऊं आहियां फ़राशा। नाज़रीन, ॾे तोड़ी परॾे में थींदड़ अहम वाक़िअनि ख़ासि ऐं दिलचस्प न्यूज़ ते तव्हांखे रिव्यू ॾींदा आहियूं त जीअं SS न्यूज़ ते हर हवाले सां सॼी ख़बरुनि ऐं इशूज़ जे मंज़र तोड़ी पस मंज़र जी ख़बर पइजी सघे। हिकिड़ी स्टेटमेंट पाकिस्तान जी तमामु वॾी सतह जी अदाकारा शुगुफ्ता एजाज़ जी साम्हूं आई आहे त अदाकाराऊं सदाईं पंहिंजी ग़लती तस्लीम कंदियूं आहिनि ऐं अदाकारा नूर ज़फ़र ख़ान पंहिंजी कयल ग़लती तस्लीम नाहे कंदी। शुगुफ्ता एजाज़ ताज़ो हिकु ख़ानगी TV प्रोग्राम में शिरकत कई, जंहिं दौरान प्रोग्राम जी मेज़बान जंहिं वक़्तु शुगुफ्ता एजाज़ खां सवाल कयो त कहिड़ी अदाकारा ओवर पुरएतमाद आहे, उन सवाल ते थोरो सोचण खां पोइ शुगुफ्ता एजाज़ नालो वठण बदिरां खिलंदे छिरक भरियो ऐं काफ़ी सोच वीचार खां पोइ अदाकारा सारा ख़ान जी भेण नूर ज़फ़र ख़ान जो नालो वरितो। वाज़िह रहे त शुगुफ्ता एजाज़ नूर ज़फ़र ख़ान सां गॾु हिकु ख़ानगी TV ड्रामे जो हिसो थी हुई, पर नूर इहो ड्रामो छॾे ॾिनो हुयो, जंहिं खां पोइ नूर ज़फ़र जी जाइ ते अदाकारा वसीम फ़ातिमा खे कास्ट कयो वियो हो। जी नाज़रीन, शुगुफ्ता एजाज़ खां पोइ रिव्यू करियूं था त भारत जी हिकु लोक फ़नकारा जी ख़बर ते जंहिंखे लाइव शो करण दौरान फायरिंग में गोली लॻी वई ऐं हूअ ज़ख़्मी थी पई हुई। तव्हांखे ख़बर आहे त असां जहिड़नि पुठिते पयल मुल्कनि में अक्सर वॾनि अवामी प्रोग्रामनि में सिक्योरिटी लैप्स थींदा ई रहनि था। उन हवाले सां भारत जी गुलूकारा जी गोली लॻण वारी ख़बर बि सिक्योरिटी लैप्स जे करे ई थी सघे थी। ख़बर इहा आहे त भारत जी रियासत बहार में हिकु सक़ाफ़ती प्रोग्राम दौरान परफॉर्मेंस वक़्तु ख़ुशीअ में माण्हुनि हवाई फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में भोजपुरी लोग गुलूकारा निशा अपादे खे गोली लॻी वई हुई ऐं हूअ ज़ख़्मी थी पई हुई। वाक़े खां पोइ उनखे तिबी इमदाद जे लाइ अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि चयो त हुन जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। आलमी ख़बरुनि जे हवाले सां बि केतिरा इशूज़ आहिनि जेके हाईलाइट थींदा ई रहनि था। तव्हां ॾिठो आहे त अक्सर वॾनि ऐं फेमस माण्हुनि जूं शादियूं अवाम जी तवजा जो मर्कज़ बणियल रहंदियूं आहिनि। अहिड़ी हिकु ख़बर उर्दन जे वली अहद हुसैन बिन अब्दुल्ला शादीअ में बंदि ॼण जे हवाले सां आहे। शहज़ादे अल हुसैन बिन अब्दुल्ला जी शादी दोस्तनि ऐं माइटनि जी मौजूदगीअ में सऊदीअ जी औरत रजवा अल सैफ सां थी आहे। शाही महल में थींदड़ शादीअ जी हिन ख़ूबसूरत तक़रीब में अमरीकी ख़ातून अव्वल जिल बाइडन, कतर जी शेखा मोज़ा बिनते नसीर, जॾहिं त बेल्जियम, स्पेन, डेनमार्क, नीदरलैंड ऐं जापान जे शाही ख़ानदान जे माण्हुनि बि शादीअ में शिरकत कई। शादीअ जी हिन तक़रीब में बरतानिया जे वली अहद शहज़ादे विलियम ऐं उन जी ज़ाल केट मिडलटन बि ख़ासि महिमाननि में शामिल हुया। उन खां अलावा शाही महल में थींदड़ शादीअ जी हिन तक़रीब में ख़ुशीअ विचां वली अहद पंहिंजे साथियुनि सां गॾु रिवायती रक़्स पिणु कयो ऐं जॾहिं मशहूरु बैंड्स जी परफॉर्मेंस शुरू थी त शादीअ जी तक़रीब में 4 चंड लॻी विया। इहे जेकी ख़बरूं अचनि थियूं, यकीनन उन्हनि खे तव्हां एंटरटेन कयो था ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त न रुॻो हिते पर ॿाहिरि जूं ख़बरूं बि तबसरनि सां गॾु शामिल करियूं। नाज़रीन, हिकिड़ो रिव्यू अमेरिका जे अॻूणे सदर जो बाइडन ते लॻल जिन्सी ॾाढाईअ जे इल्ज़ामनि जे हवाले सां आहे। उन में ईअं आहे त अमेरिकी सदर जो बाइडन ते जिन्सी ॾाढाईअ जो इल्ज़ाम हणंदड़ औरत रूस पहुची वई आहे ऐं उते हुन रूस खां पंहिंजी शोहरत जी ख़्वाहिश ज़ाहिर करे छॾी आहे। 59 सालनि जी तारा रेड जंहिं हिकु इंटरव्यू में चयो आहे त हूअ अमेरिका जी निस्बत रूस में पाण खे वधीक महफ़ूज़ सम्झे थी ऐं हूअ हिते ई रहण जो सोचे रही आहे। हुन चयो आहे त मूंखे जॾहिं हिकु रिपब्लिकन सियासतदान ॿुधायो त मुंहिंजी जान खे ख़तरो आहे त पोइ बि आउं घणो अरसो गुज़रण खां पोइ मास्को पहुती आहियां, जिथे मूं पाण खे महफ़ूज़ महसूसु कंदे हिते इज़त बि महसूसु कई आहे। तारा रेड वधीक चयो आहे त आउं हिते रूसी व्लादिमीर पुतिन खे शोहरत जी दरख़्वास्त लाइ सोचे रही आहियां ऐं वाइदो करियां थी त हिते सुठो शहरी थी रहंदसि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तारा रेड उन्हनि चंद औरतुनि में शामिल आहे जिन 2020 ऐं 2019 दौरान जो बाइडन ते पंहिंजे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ खेसि छुहण, गले लॻाइण ऐं चुमण जा इल्ज़ाम लॻाया हुया ऐं हुन जो बाइडन जे ख़िलाफ़ जिन्सी ॾाढाईअ जी दरख़्वास्त पिणु ॾिनी हुई। तारा रेड उहा औरत आहे जंहिं जो बाइडन ते 1993 ईस्वीअ में इहो इल्ज़ाम हयो हो त सदर जो बाइडन कांग्रेशनल ऑफिस में कमु करण वक़्तु हुन मूंसां ज़बरदस्ती ॾाढाई कई हुई, जॾहिं त अॻूणे सदर जो बाइडन उन ॻाल्हि जी मुकमल तरदीद कंदे उन ॻाल्हि खे रद्द करे छॾियो हुयो। नाज़रीन, हर माण्हूअ जी ख़्वाहिश हूंदी आहे त हुनजो वॾो ऐं कुशादा घर हुजे जंहिं में हू बहितरीन ज़िंदगी गुज़ारे सघे, पर दुनिया में वॾनि ऐं फेमस माण्हुनि जी वरी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त असांजो अहिड़ो घर हुजे जंहिं में दुनिया जी हर शइ हुजे।
जी हाँ, अहिड़ी हिकिड़ी ख़बर इंडिया जी मॉडल अरोशी रोटेला जी 190 करोड़ जे घर जी साम्हूं आई आहे। पर बॉलीवुड जी मॉडल ऐं अदाकारा रोटेला जी वालदा मीरा रोटेला पंहिंजी धीअ जी 190 करोड़ वारे घर में शिफ्ट थियण वारी ख़बरुनि जी तस्दीद कंदे उन्हनि खे कूड़ो करार ॾेई छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं भारतीय मीडिया ते उहा दावा कई पई वई त अरोशी रोटेला हिदायतकार यश चोपड़ा जे घर जे वेझो 190 करोड़ जे घर में शिफ्ट थी आहे ऐं रोटेला जूं कुझु तस्वीरूं बि वायरल कयूं वयूं हुयूं। पर उन जी वालदा उन्हनि जी तरदीद कंदे चयो आहे त अलाह साईं अहिड़ो ॾींहुं ज़रूरु आणींदो जंहिंमें तव्हां जूं दुआऊं ज़रूरु क़बूल पवंदियूं। अहम इशूज़ ऐं दिलचस्प ख़बरुनि जे रिव्यू सां फ़िलहालु एतिरो ई ॾिसंदा रहो SS न्यूज़।